بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال لوجه عظيم سلطانه، والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله. درس جكو أجوكو آهي يهو فضائل الأعمال. فضائل الأعمال سانجو هي حصو آهي ستتريهم حصو آهي فضائل الأعمال. هي فضائل الأعمال چاهي؟ فضائل الأعمال جكو أسانك النبي كريم جه عمل ते चयो थो त चए थो ही कयो। हिकिड़ो बनाम जेको आहे आदाब नबवी आहे उहो उन में आहे जेके नबी करीम जंहिं शइ खां असांखे झले थो, ऐं हिन शइ में जंहिं में असांखे चए थो त हीउ अमल भलो आहे, हीउ कयो, असीं उहो थोरो मुज़ाकिरो कयूं था ऐं हिन में सवाबु इंशाअल्लाह थींदो असांखे तव्हांखे। त हीउ अॼोके जेको असांजो हिसो आहे 37, हीउ आहे फ़ज़ल मजालिस ज़िक्र। मजालिस ज़िक्र जेको जलसा थियनि था तक़रीरुनि जा जलसा थियनि था घर में, माण्हू 10, 15 या 5 या 3 गॾु किथे बि वेहनि था अलाह जे ज़िक्र में ऐं हदीस नबी जो यादि था कनि या सुठियूं ॻाल्हियूं कनि था अलाह जे फज़ल ऐं करम जो, अलाह जे रहमत जो, उहे उन जे बारे में ही उन जी फ़ज़ीलत आहे जेकी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे चए थो। हदीस इन में तमामु घणियूं आहिनि, असीं मुख़्तसर हिकिड़ी या 2 हदीस करे, छो जो असांजो मौज़ू वॾो न थी वञे। त हिकिड़ी हदीस जेकी आहे वॾी हदीस आहे, प्यारी हदीस आहे, सही बुख़ारी मुस्लिम ॿिन्हिनि में आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन्न लिल्लाहि मलाइकतन यतूफ़ून फ़ी तुरुक़ात। चए थो अलाह जा मलाइका आहिनि के जेके रोडनि में रस्तनि में घुमंदा वतंदा आहिनि। फ़ी तुरुक़ात यल्तमिसून अहल ज़िक्र, उहे ॻोल्हींदा त किथे बि ज़िक्र हले थो। इहो ज़िक्र न जेको असांजे पाकिस्तान कनि था गॾु वेही पोइ हू कंदा आहिनि, इहो न। हीउ ज़िक्र जिथे बि माण्हू जलसो कराए, तक़रीरूं थियनि, मौलवी वेहनि, आलिम वेहनि, सगुरा, इहे आहिनि जलसा ज़िक्र। भली पोइ तूं घर में पंहिंजे ॿारनि खे विहारी, पंहिंजे भेनरुनि खे विहारे तो उन्हनि खे को हदीस पढ़ी आहे, इहो मजलिस ज़िक्र थींदी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी तुरुक़ात यल्तमिसून अहल ज़िक्र, किथे बि अलाह जो ज़िक्र उते उन्हनि खे जाचींदा। फ़इज़ा वजदू क़ौमन यज़कुरून अल्लाह, जे उन्हनि खे का शइ किथे ख़बर पई त हिते के माण्हू आहिनि, मलाइकनि खे ख़बर पई त हिते माण्हू आहिनि जेके अलाह जो ज़िक्र ॿुधो थिए, त हिक ॿिए खे सॾु कंदा। यज़कुरून अल्लाह तनादो हलुमू इला हाजतकुम, मलाइका हिक ॿिए खे सॾु कंदा त अचो जेकी शइ तव्हां जाचो बि था उहा हिते आहे। क़ाल फ़यहफ़ूनहुम बिअजनिहतिहिम, पोइ उन्हनि खे पंहिंजे परनि सां ढकींदा, एतिरे क़दुरु यहफ़ूनहुम बिअजनिहतिहिम इला समाअ दुनिया, हिन सॼी दुनिया जे आसमान ताईं वञी हुन मलाइका हिक ॿिए जे मथां वेहंदा वेंदा जीअं पखी वेहंदा। क़ाल फ़यसअलुहुम रब्बुहुम वहुव अअलम, अलाह सां पुछंदो मलाइकनि खां जंहिंमहिल मोटंदा, ऐं अलाह खे सभु ख़बर आहे, पर वरी बि पुछंदुसि, अलाह सां पुछंदो, ख़बर बि अथसि। वहुव अअलमु बिहिम मा यक़ूलु इबादी, मुंहिंजा बाना छा पिया कनि इन जलसे ज़िक्र में। क़ाल तक़ूलु युसब्बिहूनक वयुकब्बिरूनक वयहमिदूनक, अलाह तोखे ॾाढो यादि पिया कनि ऐं तुंहिंजी तस्बीह पढ़नि पिया, तुंहिंजो सुभान अल्लाह चवनि पिया, अल्लाह अकबर चवनि पिया, अल्हम्दुलिल्लाह चवनि पिया, वमजिदूनक, अल्लाह अज़ीम, ऐं अल्लाह साईं जो ज़िक्र कनि पिया जलसे में। क़ाल फ़यक़ूल हल रअऊनी, हू अल्लाह साईं चवंदो आहे छा मूंखे ॾिठो अथनि कॾहिं त। क़ाल फ़यक़ूल ला वल्लाह, मलाइका चवंदो आहे अल्लाह तुंहिंजे ॿारनि त तोखे ॾिठो कोन्हे। त अल्लाह साईं चवंदो मा रअऊक, तोखे ॾिठो कोन। क़ाल फ़यक़ूल व कैफ़ लौ रअऊनी, अल्लाह साईं चवंदो जे न मूंखे ॾिसनि मुंहिंजा ॿाना त छा थींदो। क़ाल यक़ूलून, हाणे मलाइका वरी चवंदा, यक़ूलून लौ रअऊक कानू अशद्द लक इबादा, जो जे तोखे न ॾिसनि तुंहिंजी अञा वधीक इबादत तुंहिंजी कंदा। व अशद्द लक तमजीदन, अञा वधीक तुंहिंजी तमजीद कंदा, व तहमीद कंदा, व तहमीदन व अक्सर लक तस्बीहन, वधीक तस्बीह पढ़ंदा। क़ाल अल्लाह यक़ूल, वरी अल्लाह साईं चवंदो यक़ूल फ़मा यसअलूनी, छा था मुंहिंजा बंदा पुछनि मूंखां छा था घुरनि। क़ाल यसअलूनकल जन्नत, तोखां जन्नत था घुरनि। क़ाल यक़ूलु अल्लाह, वरी अल्लाह साईं चवंदो मलाइका वहल रअऊहा, न मुंहिंजा बाना मूंखां घुरनि था जन्नत ॾिठी अथनि त हल रअऊहा। क़ाल यक़ूलून ला वल्लाह या रब मा रअऊहा, मलाइका चवंदा त अल्लाह साईं हुननि त ॾिठी कान्हे जन्नत। अल्लाह साईं चवंदो क़ाल यक़ूलु फ़कैफ़ लौ रअऊहा, जे न ॾिसनि त पोइ अञा हिननि खे छा थिए। क़ाल यक़ूलून लौ अन्नहुम रअऊहा कानू, जे न हू ॾिसनि, मलाइका चवंदा अलाह खे जे न तुंहिंजा बाना जन्नत खे ॾिसनि, लौ अन्नहुम रअऊहा कानू अशद्द अलैहा हिर्सन, पोइ त ॾाढो अञा बि ताक़ीद सां इहे जलसा कनि हा, इहे बैठकूं कनि हा। कानू लहा अशद्द हिर्सन व अशद्द लहा व तलब, वधीक हुन जो तलब जन्नत जे कनि हा। व अअज़म फ़ीहा रग़बा, ऐं उन्हनि शौक़ु अञा वधे हा जन्नत ॾे। क़ाल फ़मिम्मा यतअवदून, अल्लाह साईं चवंदो पोइ कहिड़ी शइ खां मूंखां घुरनि था त उन्हनि खे बचायां। क़ाल यक़ूलून मिनन नार, बाहि खां, दोज़ख खां, तुंहिंजे दोज़ख खां चवंदा अल्लाह साईं तूं असांखे बचा। क़ाल
قال يقول الله साईं चए थो يقول وهل رأوها الله साईं पुछंदो मलाइकनि खां छा उन्हनि ॾिठी आहे बाहि قال يقولون لا والله يا رب न हुननि दोज़ख न ॾिठी आहे त الله साईं चए थो ما رأوها قال उन मलाइक चवंदो कोन ॾिठी अथमि قال يقول فكيف لو رأوها الله साईं चवंदो जीअं न दोज़ख हुननि ॾिठी हुजे मुंहिंजी ॿाननि पोइ छा हुननि सां थिए हा قال मलाइक चवंदो قال يقولون لو رأوها كانوا أشد منها فرارا وأشد منها مخافة त अलाह साईं मलाइक चवंदा अलाह खे अलाह जे न दोज़ख ॾिसनि हा त उन्हनि खां वधीक भॼनि हा ऐं उन्हनि खे उन जे गुनाहनि खां बचनि हा त इन ॾे न वञनि قال فيقول فأشهدكم أني अलाह साईं चए थो हाणे فأشهدكم أني قد غفرت لهم तव्हां गवाह हो त मां हिननि जा गुनाह माफ़ करे छॾिया قال يقول ملك हिकिड़ो मलाइक चवंदो उन्हनि मां जेको वेठो हुजे قال يقول ملك من الملائكة فيهم فإن فيهم فلان उन्हनि जे जलसे में हिकिड़ो माण्हू अहिड़ो न भाॻो माण्हू आहे बसि ईअं हुननि सां सभिनि दोस्तनि जी कचहरी त वेही रहियो فيهم فلان ليس منهم ऐं इहो इन ज़िक्र जे लाइ कोन आयो आहे या इन जलसनि जे लाइ या तालीम जे इल्म जे लाइ कोन आयो आहे इनमां جاء لحاجة कमु मौक़े उन्हनि मां हिकिड़ो माण्हू उन्हनि सां तॾहिं वेही रहियो त हिननि जो जलसो मुल्हनि जो पूरो थिए पोइ मां हुन सां ॻाल्हायां قال अलाह साईं चए थो قال هم الجلساء لا يشقى بهم جليس अलाह साईं चवंदो जे सभई वेठा आहिनि गॾु त मां उन खे बि गुनाह माफ़ करे थो छॾियां इहा रिवायत सही बुख़ारी मुस्लिम में मुतफ़क़ आहे ॿी रिवायत मुस्लिम में उन में थोरो लफ़्ज़ वधीक आहिनि वलहू गफ़रतहुम القوم لا يشقى بهم جليس उन में थोरो लफ़्ज़ रिवायत मुस्लिम जेकी आहे उन में थोरो इहे वधीक लफ़्ज़ आहिनि त उहे ई आहिनि माण्हू जेके वेठा आहिनि सभु अलाह जो ज़िक्र कनि था अलाह खे यादि था कनि जन्नत खे यादि था कनि ऐं हीअ जेको उन्हनि में अचे वेठो आहे कंहिं कम जे लाइ कंहिं कम जे लाइ आयो आहे कंहिंसां ॻाल्हाइणु आयो आहे पर उहो अलाह साईं चए थो वलहू क़द गफ़रत मां उन खे बि गुनाह माफ़ करे छॾिया त नबी करीम असांखे इहो छो थो ॿुधाए एॾी वॾी हदीस बुख़ारी मुस्लिम में त माण्हू वेहनि अलाह जे जलसनि में तक़रीरुनि में माण्हू नफ़रत कंदा आहिनि जलसनि खां तक़रीरुनि खां इहे हिते अचणु तुंहिंजो वेहणु तूं वेही न तुंहिंजा गुनाह माफ़ थींदा तूं अलाह वटि यादि थींदे नाले सां इन खां वधीक फज़ीलत असांखे कहिड़ी खपे ॾिसो केॾो अज़ीम इहा शइ आहे केॾी भली शइ आहे भलारी आहे कोशिशि करे इंसानु जलसा जुलूस जिथे हुजनि माण्हू वञे जिथे अलाह जो ज़िक्र हुजे उते वेहे पाण अहिड़ी शइ कोशिशि करे पाण जलसा ठाहे पंहिंजे घर में पंहिंजे दोस्तनि में पंहिंजे ओताक ते हफ़्ते में भला हिकु ॾींहुं वेहंदा अलाह रसूल खे यादि कंदा त केॾो न फज़ीलत आहे मलाइका अची वेंदा अलाह साईं गुनाह माफ़ कंदो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए हिदायत ॾिए त हीअ इल्मु सिखूं ऐं अलाह खे सदाईं यादि कयूं हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।